अगिरमा सियारो हो सियारो तवाजे न मोरे शहर में जलसो हो सरदार खान लुंड जे गोठ में मां वाइज कयो मोटियो पे वञा रात जो गाड़ी पाण पे हलाया मथो निंड पे गाल पई थे दोस्त गडो चेसई सखर पोता से चेसे होटल ते चाय पिया तुजी मर्जी मुखे पे निंड थी अचे अल्लाह जी जात गवाह रात जा 3 पिया थियन 3 नौजवान बाकरे में होटल ते कढ़ाई पिया खाइन हेडो एकड़ो जमीन ते इए बैठो दिसे पियो जी जानवर के दिसंदो आ मां दिल में मुगाल तो क्यों त चेबो नशे जो आदी आ पर जदी मानी खाई सुकल मानी जा कन्ना ए रस जरी बचायो थिया ई जल्दी में उठ्यो खीसे मो बथेलियूं कढई एक में अञा बचल रस विजी अञा मानी जा कन्ना मेड़े पियो आयो जो होटल जो बेरो धिक्को जो ॾिनई त वेचारो ज़मीन ते किरियो बेअख्तियार ज़बान तो अल्लाह अकबर जी सदा निकल धक्को वेचारे के ॾाढो लॻो उथारियो से मां पुछोमांसि पुट नशो कंदो आ ईअं ॿई हथ मांखे ॾेखारे चयसि जे नशे हुजां हा मुंहिंजा हथ सड़ियल हुजनि हा हीरोण पिया न आंगरियूं सड़ियल हुजनि हा सही मां नशो न कंदो आ मां चयो पो हिन माल पे मानी मेड़ी दो वते छो जे सही मां मजदूरी कंदो आ अज 3 ॾींहं आ मांखे मजदूरी न लगी आ समझो वथा पेरे नी मजदूरी न लगी ओदर सोदर वठी बच्चन के खारायो सही कल मजदूरी न लगी ओदर सोदर वठी बच्चन के खारायो अजो मजदूरी न लगी जेंदे ओधर ते पे वञा हर को पे चे तो के पिनण जी आदत पया न दींदा सही वनी कमाए मौलाना न सुबु नेरन मुझे घर में पकी न मांझा दो मुझे घर में पको न रात जी मानी मुझे घर में पकिया महिषा जी नमाज पढ़ी घर दे वेम नंढड़ा मुखे ब बच्चा हैं सजो दी भुख जे करे चेहरा हेडरा थी गया हन उल्टियों पिया कन भुख ते मुखे चयो अब्बा असां दो केड़ो क्यों अब्बा कुछ त खाराए मौलाना बच्चन जो रोण माखो बर्दाश्त न थियो मां पाड़े वारन जा दर खड़कायम के मानी जो गभो न ॾिनो बेअख्तियार थी हिते आयो आ बच्चल रसो होटल वारा नालिया में लोड़ींदा पर मुझे बच्चन के खाइणो गवारा न पिया कर मौलाना ये सुकल मानी जा कन्ना लोटीन वारन के खपाइंदा मानन जो गऊ मेहू खाइंदियूं पर मुझा बच्चा भुख ते उल्टियूं पिया कर खुदा गवाह इए जो चई अखिन मो इए पिया गोड़ा गरन से जी सावण में वड फड़ो मींह वसंदो इन जो रोवण ॾिसी मां बेअख्तियार रोई ॾिनुम होटल जे बेरे के सॾ कयो पुट हेॾे ता आयो मां चयो जेका पुट रसो विधी थी न थेलीअ में मोटा हेॾे सलाह हिननि खे बख़्शे ॾे मां चयो हिन जे करे धिको ॾिनोसीं न खण रस मां चयो वञ हाणे जेतिरी मानी वणई जेका भाॼी वणई भली कढ़ाई ठाराए खयूं वञ इंशाअल्लाह बिल असां ॾिनी वेंदासीं रोही चेसई मां अॼु बच्चन के कढ़ाई खारायां सुभां काथों खाईंदा मां अॼु खारायां सुभां मुंहिंजा काथों खाईंदा से मां के दाल वठी ॾियो मुंहिंजनि बच्चन जे लाइ दाल भली आहे मां मिंथूं कयूंमांसि अब्बा दाल न वठ पोइ बि मुर्गीअ जी भाॼी वठी वठी ख़ुदा जो कसम ईअं ॿाहूं ॿधियूं बीठो चएसई मुर्गी न दाल वठी मानी वठी ॾिनीसीं बिल ॾिनुमि मां अल्लाह जे रज़ामंदे जे लाइ कुछ पैसा पियो ॾियांसि वठ रोई चएसई मां बेग़ैरत न आहियां पिनी न खाईंदुमि औलाद खे कमाए पोइ खाराए ओ सोलंगी साहब ओ मता तव्हां जे पाड़े में भी को एड़ो गरीब हमसाया हुजे अल्लाह जो नालो तव न जी पारत तव
गरीबन जो ख्याल कयो, मिस्कीनन जो ख्याल कयो, यतीमन जी पारत तव। कुरान तो चे उते पाण रोई चोंदा वलम नको नुतइमुल मिस्कीन, मिस्कीनन के ताम न खारायो से तड़ी आयाऊं बाहि। वकुन्ना नखूज़ु मअल खाइज़ीन, जेके दीनदारन ते बकवास कंदा हा असां बि गॾु वेही दीनदारन ते बक बकींदा से तड़ी आयाऊं बाहि। सोलंगी साहब मां अल्लाह जो नालो खणी आयो आहियां, आधी रात जो मां बाहूं बधी मेड़ करण आयो आहियां। उलमा ते चिमे गोई न कजो, उलमा के घट वध न ॻाल्हाइजो। जन बि उलमा जी खिलाफ वर्दी कई क़यामत जे ॾींहुं रोंदा वतंदा, चवंदा आलमन के घट वध ॻाल्हायोसे तॾहिं आयाऊं बाहि में। वकुन्ना नुकज़िबु बियौमिद्दीन, अजो के क़यामत जे ॾींहुं के सचो न समझोसे तॾहिं आयाऊं बाहि में। अजो वाइदो कयो त 5 वक्त नमाज पढ़ंदासीं। केड़ा 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 सोलंकी साहब अज मां आधी रात जो 1:30 थियण वारो आ, शायद मां तहां जे ॻोठ में ज़िंदगी जो पहिरियों मर्तबो आयो आ, पर मां अध रात जो हे तहां जे झोल झली तम। हिन झोल में मां तहां को नमाज जो चंदो पिनण आयो आए को जेको मांखे अल्लाह जे नाले ते अॼु नमाज जो चंदो ॾेई वाइदो करे त मां अॼु खां पोइ 5 वक्त नमाज जो आदी थींदुसि। नमाज बिना चाड़ो कोने। ओ अब्बा इन नंढड़ी दिल ते हथ रखो, प्रैक्टिकल कयो प्रैक्टिकल। हिकड़ी माचिस जी तीली बारे हथ ते झलियो, दाहूं निकरी वेंदियूं, तू असां माचिस जे तीलीअ जो ताब सहण जड़ा कोन्हियूं, पोइ तू असां जहन्नम जी बाहि काथों सही सघंदासीं। अल्लाह जो नालो तो 5 वक्त नमाज़ी थियो, पाण भी नमाज पढ़ो, अहल अयाल के भी नमाज जी तरगीब कयो। दुआ अल्लाह ताला खां, अल्लाह ताला सभिन के 5 वक्त नमाज जो आदि बनाए, अल्लाह ताला सभिन के दीनदार बनाए, सभिन के नेकोकार बनाए, सभिन के कुरान करीम सां प्यार मोहब्बत इश्क जो एजाज नसीब फरमाए। जिंदगी बाकी, मुलाकात बाकी। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।